काफ़ी जीएम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। सभ खां पहिरीं नाज़रीन फ्रंट पेज में ॻाल्हि कंदासीं। काल्ह जीअं सभिनी खे ख़बर आहे त सिंध ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में नंढी चूंड जो अमल जारी रहियो ऐं जेसिताईं असीं नतीजनि जी ॻाल्हि कयूं त नतीजनि में पीटीआई बाक़ाइदा तौर ते मैदान मारे वरितो आहे। पीटीआई नंढी चूंड में 11 तकनि तां 8 सीटुनि में जेको आहे कामयाबी माणे वरिती आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी 2 क़ौमी असेंबली जूं सीट्स जेके आहिनि उहे खटे वरितियूं आहिनि, जॾहिं त नून लीग जी असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हुननि का क़ौमी असेंबली जी सीट त कोन खटी आहे, पर यकीनन हिकु पंजाब मां उन्हनि जेको आहे हिकु सीट ज़रूरु खटी आहे, पर नॉट नेशनल असेंबली मां जेको आहे का सीट हुननि कोन खटी आहे। सो इन हवाले सां सभ खां पहिरीं इहा ख़बर असीं शामिलु कंदासीं ऐं बाद में अॼु असीं ॾिठोसीं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो बलूचिस्तान में ऐं कुझु जेको आहे ऐलान बि कया आहिनि, उहे बि असीं प्रोग्राम में शामिलु कंदासीं। ऐं ॿिए तरफ़ अमरीकी सदर जो बाइडन जे हिकु बयानु जेको आहे सियासी ऐं सिफ़ारती शोर मचाए छॾियो आहे, उन जूं तफ़सीलूं बि तव्हां सां शेयर कंदासीं अॼु ऐं जमाली साहब सां इन हवाले ते डिस्कशन थींदो त उहो छा बयानु आहे ऐं उन बयानु एतिरो शोर छो मचायो आहे ऐं उन जा वधीक जेके डिटेल्स आहिनि यकीनन उहे असीं थोरी देरि खां पोइ प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। पर सभ खां पहिरियों जमाली साहब तव्हांजी तरफ़ां अचां थी, काल्ह जेको नंढी चूंड जो अमल जारी रहियो ऐं हिन तरफ़ सभु जेको आहे काफ़ी देरि खां वठी करे असीं ॾिसूं पिया त इमरान ख़ान साहब जी जेकी लॉन्ग मार्च जी डेट आहे सभिनी जूं हिन वक़्तु उन शइ ते बि नज़र आहिनि त हू लॉन्ग मार्च जो ऐलान कॾहिं कंदो। असीं काफ़ी अरसे खां काफ़ी टाइम खां जमाली साहब इहा शइ ॿुधी रहिया आहियूं। त बहरहाल पहिरीं असीं नंढी चूंड सां शुरूआति करे वठूं था त तव्हांजे मुताबिक़ काल्ह जेको नंढी चूंड जो अमल जारी रहियो या जिते तव्हीं असीं ॾिठोसीं मलीर में हिकु पीटीआई अॻवान ते हमिलो बि थियो, उन्हनि जे मुताबिक़ त पीपल्स पार्टी करायो, उन हवाले सां अमन अमान जे हवाले सां बि तव्हां कॉमेंट करे वठिजो। ऐं पीटीआई जेको आहे बिलाख़िर मैदान मारे वरितो आहे त इहा सुठी ख़बर आहे पीटीआई जे लाइ, छो त नेशनल असेंबली में त वेंदे असांखे नज़र अचनि कोन पिया। पर तव्हां जेके सीटूं हुयूं 11 सीटूं जिन जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, इहे 11 सीटूं पीटीआई जे अॻवाननि जूं हुयूं जिन जा रेज़िग्नेशन जेके आहिनि अप्रूव थी विया हुआ। उन 11 सीटुनि मां 2 क़ौमी असेंबली जूं सीटूं, जंहिंमें हिकिड़ी ते इमरान ख़ान खे 10,000 शिकस्त थी ऐं हिकिड़ी ते यूसुफ रज़ा गिलानी जो पुटु मूसा गिलानी जेको आहे उहो खटियो आहे 35,000 जी लीड सां। त हाणे इहो ॾिसणो हुजे त हिननि लूज़ कयो या हिननि विन कयो। जेकॾहिं इन्हनि जी सीटुनि जे तकनि जी असां ॻाल्हि कयूं त हिननि पंहिंजी 2 सीटूं उन मां लूज़ कयूं ऐं हिकिड़ी सूबाई असेंबली जी सीट जेको आहे पंजाब मां बि लूज़ कई। अच्छा, हाणे अचूं था असां त 2 सूबनि में जिते हू मार्को उन्हनि मारियो आहे, कराची जी जेकॾहिं हिकिड़ी सीट छॾे ॾियूं त ज़ाहिर आहे MQM जी हाणे उहा पोज़ीशन न आहे जो इलेक्शन जो मुक़ाबिलो करे सघे। त बाक़ी 2 सूबनि में उन्हनि जी पंहिंजी हुकूमत हुई, उन हुकूमत जे दौरान बि हू हिकिड़ी क़ौमी ऐं हिकिड़ी सूबाई असेंबली जी सीट हारे विया। यानी पंजाब जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां। KPK में ज़ाहिर आहे उन्हनि जी तक़रीबन हाणे 14 साल उन्हनि जी हुकूमत खे थी रहिया आहिनि KPK में। तव्हां अंदाज़ो लॻायो त जिते PTI जा अॻवान ख़ुशि थी रहिया आहिनि त जेकॾहिं इमरान ख़ान बहरहाल हिकिड़ो लीडर आहे, उहो जेको ग्राउंड रियलिटी आहे, त हुननि में एतिरो ग्रेस हुजे हा जो पंहिंजा ॿिया कैंडिडेट बीहारे सघनि हा, त पोइ हुननि खे इहा ख़बर पए हा त जेका इलेक्शन छा थींदी आहे। ऐं इमरान ख़ान बहरहाल बहसियत पाण बीठो, पर उनजे बावजूदि जेकॾहिं तव्हां KPK जो रिज़ल्ट सिर्फ़ु असां जाइज़ो वठूं त JIU-FA वारो जेको आहे उहो 4,000 वोटनि खां हारियो आहे। ANP जी हिकिड़ी सीट जंहिंमें अमल वली ख़ान आहे उहो बि इन 4-5 हज़ार जो मार्जन आहे ऐं ब्लोर वारी जेकी हिकिड़ी सीट आहे उन में थोरो वॾो मार्जन आहे। यानी जिते हुननि जूं हुकूमतूं सॼी रियासती मशीनरी, सॼा इंतिज़ाम, पोलिंग स्टाफ खां वठी हर शइ उन्हनि जे हथ में हुजे, उनजे बावजूदि बि उते मार्जन एतिरो वॾो न आहे जिते इमरान ख़ान पाण बीठो आहे। त छा ही पोइ 272 हल्कनि ते इमरान ख़ान पाण बीहंदो आम इंतख़ाबनि में? ऐं हिन वक़्तु जॾहिं इन ते बि त ओपिनियन डिवाइडेड आहे न, त इमरान ख़ान वरी ॻाल्हि करे छॾी जो पाण जेको आहे तमामु तकनि में बीह रहियो। हिन वक़्तु इहो ई आहे छो जो हुनखे ख़बर हुई त जेकॾहिं उहो सीटूं किन ॿियनि पंहिंजे हुननि खे ॾींदो त हुननि जी उहा कारकर्दगी कान रही आहे। अच्छा, हिनखे जेको बयानियूं हिन हिकिड़ो जो उन बयानी जे करे बहरहाल अञा ताईं हिन जो कुझु हल्कनि में हिन जी पॉपुलरिटी जो उहो ग्राफ चढ़ियल हुयो, जंहिंजे करे ॿियो वरी PDM सां जेकी बदकिस्मती थी अचण सां ई हिननि खे पेट्रोल महांगो करणो पइजी वियो, खाइण पीअण जूं शयूं महांगियूं थी वियूं, त उहो हिननि खे हिकिड़ो सेटबैक लॻो। ॿियो जेको आहे पूरे पाकिस्तान में कंहिं सियासी जमात जे लीडर छा जलसा कया, ॿिया त सभु लॻा पिया सैलाब मुतासिरीन जी मदद में, हे रुगो पंहिंजी कैंपेन हलाए रहियो हुयो न। त कंहिं बि माण्हू चाहो, कंहिं बि पार्टी जे सरबराह
इन तरीक़े जा जलसा जुलूस कया किथे बि? छा हुन एतिरी कैंपेन हलाई जेतिरी गुज़िरियल 2 महीननि खां मुस्तक़िल बुनियादनि ते इमरान ख़ान रोज़ हलाए रहियो हुयो? त बहरहाल उनजो इम्पैक्ट ईंदो आहे। ॿियो सभ खां वॾो जो इम्पैक्ट जेको मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़, जॾहिं तव्हां ॿियनि उम्मीदवारनि खे टिकेटूं ॾींदा हूं त उते लोकल पॉलिटिक्स में बि ग्रुपिंग थी वेंदी आहे। के माण्हू उन मां ख़ुशि हूंदा आहिनि, के माण्हू उन मां नाख़ुशि हूंदा आहिनि, छो जो गुज़िरियल जेकी 4 साल जी हिन जी कारकर्दगी आहे ऐं जेकॾहिं हीअ साॻे टिकेट होल्डरनि खे वरी सीटूं अलाट थियनि हा त शायदि पोइ हिननि खे पंहिंजी पॉपुलरिटी जो अंदाज़ो थी वञे हा। जीअं हिननि खे सवात में हाणे नज़र अची रहियो आहे त न उते हिननि जो सीएम वञी सघे थो, न हुननि जा हिते मुराद सईद समेत जेके हिन जा चईता वज़ीर आहे उते वञी सघनि था, पंहिंजे हल्कनि पंहिंजे घरनि में नथा वञी सघनि। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं इमरान ख़ान ज़ाती हैसियत में न बीहे हा त मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ उन में काफ़ी डेंट लॻे हा। अच्छा, पर उन जे बावजूदि बि चवां थो PMLN जो को हिकिड़ो लीडर, चाहे उहा मरियम नवाज़ हुजे, चाहे शहबाज शरीफ़, त ज़ाहिर हाणे हुकूमत में आहे उहो न पियो वञी सघे, पर ॿिया उन्हनि जा जेके वफ़ाक़ी वज़ीर या ॿिया जेके बि उन्हनि जा लीडर्स आहिनि उहे तव्हांखे कंहिं इलाइक़े में जलसे में आया सवाइ उन कैंडिडेट जो जेको पंहिंजी कैंपेन पाण हलाए रहियो हो। त ज़ाहिर आहे त उन सां लीडर्स जे डोंट यू थिंक जमाली साहब ज़ाहिर जॾहिं चूंड थिए ई पई त उन लाइ कैंपिंग बि त हलाइणी पवंदी न इमरान ख़ान साहब जी? असल में सैलाब जलसा जेके आहिनि, हा, सूरत हाल हिन वक़्तु ॾाढी मुख़्तलिफ़ हुई। पार्टी जे अॻुवाननि में सैलाब मुतासिरनि जी बहाली वधीक इम्पोर्टेंट हुई। उन्हनि जी सभ खां अॻु में हुननि खे महफ़ूज़ मक़ामनि ताईं मुंतक़िल करणु जेको हिकिड़ो वॾो चैलेंज हुयो, उन में लॻा पिया। उन खां पोइ वरी उन्हनि ताईं खाइण पीअण जूं शयूं पहुचाइणु, उन्हनि जी रिहेबिलिटेशन, गॾोगॾु जेको आहे सॼी दुनिया में उनजी कैंपेन हलाइणु। ऐं खोड़ सियासी पार्टीज़ ते इन्हनि चूंडनि जी नेचुरल मुख़ालिफ़त अमल हो त उहे थियनि ई जेके न। तमामु पार्टियूं हुयूं उहे पंहिंजे हिकिड़े इन में ख़ैर वारे कम में लॻियूं पियूं हुयूं ऐं इमरान ख़ान रुॻो सियासत में लॻो। अच्छा, कुझु सियासी पार्टीज़ जमाली साहब इन्हनि चूंडनि जे उन हक़ में बि बावजूदि न तव्हां ॾिसो त जिते हकीम बलोच साहब इमरान ख़ान खे बि हरायो न, त यानी अंदाज़ो तव्हां लॻायो त पीपल्स पार्टी 2 सीटुनि ते वेठी, हिकिड़ी मुल्तान में ऐं हिकिड़ी मलीर कैंट वारी हिन सीट ते, 2 सीटूं पीपल्स पार्टी खटी वई। हाणे हे जेको पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु कंदा आहिनि प्रोपेगेंडा, उन प्रोपेगेंडा जो जवाबु जेको आहे हिननि खे अवामी वोट सां मिलियो ऐं मूसा गिलानी जेको आहे उहो जंहिं मार्जन सां खटियो आहे। त हाणे हे त उन शर्मिंदगी में इहो बि नथा चई सघनि न त उते धांधली थी, छो जो उते त हुकूमत बि हिननि जी पंहिंजी, सिंध में त चलो वरी बि इल्ज़ाम तराशी त करे रहिया आहिनि न। पर मलीर वारे जी इमरान ख़ान मुतालबो करे छॾियो आहे त वरी इलेक्शन थिए उते। PTI जी जेको आहे जेकॾहिं तव्हां ट्रैक रिकॉर्ड ॾिसो त उहो हमेशह प्रोपेगेंडा ऐं धांधली ते हली आहे, जेकी सोशल मीडिया ते इन क़िस्म जूं नंढियूं नंढियूं वीडियो भई वरी हमलो कयो। हिननि जो जेको MPA हुयो, हिननि पीपल्स पार्टी जूं फुटेजिस मौजूदु आहिनि ऐं हे जेके ठाहींदा आहिनि उहे फेब्रिकेटेड ठाहींदा आहिनि। अच्छा, जॾहिं PTI जो इहो मुतलका MPA पीपल्स पार्टी जे हिकिड़े कैंप ते हमिलो करे रहियो हो त उनजी फुटेजिस, उनजी वीडियो अॻु में ई अची चुकियूं हुयूं, पर हुननि ॾिठो त हाणे जेको आहे ज़ाहिर आहे इहा CCTV जे ज़रिए या मोबाइलनि जे ज़रिए फुटेज अची चुकी आहे, त हिननि हिकिड़ो ॿियो पाण में ड्रामो क्रिएट करे ऐं हिकिड़ी ॿी फुटेज ठाही। सवाल इहो न आहे त इमरान ख़ान जे मुतालबे सां कोई फ़र्क़ु नथो पए, त पोइ गुलाम मोहम्मद बिलोर बि त इहा ई ॻाल्हि कई आहे न। पोइ जेकॾहिं हिते इलेक्शन कराइणी आहे त पोइ KPK में बि वरी इलेक्शन कराइणी पवंदी, त पोइ अहिड़े तरीक़े सां पंजाब में बि कराइणी पवंदी। मसइलो उहो आहे त हे जिते खटंदा आहिनि उते सम्झंदा आहिनि त इहा असांजी अक्सरियत बिल्कुलु खटी वरितऊं, पर ॿियनि जमातुनि में जिन जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सैलाब मुतासिरनि में लॻल आहे, जिन खे इहो पंहिंजो उन्हनि जमातुनि जा जेके बि लीडर्स हुआ, तव्हां चाहे बिलावल भुट्टो जी तव्हां मिसाल वठो, चाहे शहबाज शरीफ़ जी वठो, चाहे मौलाना फज़ल रहमान जी वठो, असफंद यार वली जी वठो, तव्हांखे कंहिंजो जलसो नज़र आयो इन पूरे टेन्योर में, सिर्फ़ु इन ई करे जो हू ज़ाहिर आहे हिकिड़ी सवाइ इन हिकिड़ी पार्टी जे ॿियो पूरे मुल्क में जंग हुजे, बोर्ड हुजे ऐं आउं जेको आहे जलसा कंदो रहंदसि। त इहो ई मसइलो आहे त हुनजो पंहिंजो हिकिड़ो मसइलो आहे। त पुछा जमाली साहब तव्हां इहो चवणु चाहियो पिया त जेको आहे सही वक़्त ते चूंडूं न थियूं आहिनि, पंहिंजी नज़र में जेकॾहिं कराची में बि हुन जेके वोट खया आहिनि, जंहिं सीट तां कुरंगी वारी मां उहो खटियो आहे, उनजो तक़ाबुली जाइज़ो वठे त कराची में जेके ढींगूं वणंदा त असांजी वॾी अक्सरियत आहे ऐं जेका लखे माण्हू असांजी कॉल ते निकिरी था अचनि त वोट करणु कया अथई, उहो बि ॾिसी वठनि न पंहिंजी पॉपुलरिटी। त हाणे हमेशह हिते ॾिसो त अञा उते ॿियूं पार्टियूं कान बीठियूं हुयूं जंहिंजो मां सम्झां थो एडवांटेज वरी इमरान ख़ान खे ई मिलियो, लेकिन MQM जा जेके ॿिया ग्रुप्स हुआ या उहे हुआ न त इहा वोट अञा डिवाइड थी वञनि हा। अच्छा, यानी कोई न कोई टफ टाइम ॾेई सघे पियो PTI खे। ॾिसो टफ टाइम त छा हकीम बलोच जेको आहे हिनखे हाराए छॾियो, टफ टाइम छा मतिलबु पर हिकिड़ी सीट अगेन उन्हनि खटी बि त सही न, ऐं हिकिड़ी ज़ाहिर आहे ॾिसो MK उहा सीट वरी उहा ई ऐं अल्टीमेटली ॻाल्हि कंदुसि त हू सीटूं सभु PTI जूं, जंहिंमां पीपल्स पार्टी बहरहाल 2 कढी वई, हिकिड़ी नून लीग कढी वई। हीअ सीट जेको आहे प्योर MQM जी सीट हुई, जेकी PTI खे मिली रहियूं MQM जी ग्रुपिंग जे करे, ॿियो प्लस MQM जो जेको असल अॻुवान आहे उन
बाइकाट जो हिकिड़ो ऐलान करे छॾियो त ज़ारा MQM जी जेकी हींअर राब्ता कमेटी आहे इन्हनि जो त को वोट बैंक आहे कान न। वोट बैंक त उन्हनि जो जेको अॻुवाण हो रुॻो उनजो ई आहे न इन कराची में। पर ईअं चवण त सही रहंदो न त मरहला वार असीं ॾिसूं पिया मुख़्तलिफ़ जेके मकानी चूंडूं बि थियूं लास्ट टाइम त उनमें PTI जेको आहे मैदान मारींदी अचे पई। मकानी चूंडुनि में न पहिरियों जेको मकानी चूंडुनि जो जॾहिं उन्हनि जी हुकूमत उते हुई त पहिरियों मैदान मौलाना फज़ल अमान KPK में खयो हुयो। सेकेंड में जेको आहे किननि हुन खयो जेको हाणे थर्ड फेस आहे ॿाहिरि इन में बि थी रहियूं आहिनि उन में इहा ख़बर पवंदी त जेको आहे छा आहे। पर कराची जी जेकॾहिं स्पेसिफिक असां सीटुनि जी ॻाल्हि कयूं त हर उहा सीट जिते माज़ी में MQM खटंदी रही आहे उते PTI खे ज़रूरु एडवांटेज मिली रहियो आहे। वो MQM जी पंहिंजी कोताहियुनि जे करे ऐं उनजे अंदरि काई बि पार्टी आऊं त चवां थो कंहिं बि पार्टी जा तव्हांखे जलसा नज़र न आया सवाइ ॾिसो माण्हू जॾहिं करोड़ तव्हांजा 3 करोड़ माण्हू मुतासिर आहिनि जॾहिं जेका उन्हनि जी ज़िंदगियूं हिन वक़्तु दाव ते लॻल हुयूं उन्हनि खे रिहेबिलिटेट करणो आहे पाणी जेको आहे पंहिंजी मर्ज़ी आहे। इलेक्शन कमीशन खे त सिंध गवर्नमेंट बि चए पई सभु ॿियूं पार्टियूं बि चवनि पियूं पर इलेक्शन कमीशन जे करे नथो मञे त ज़ाहिर आहे उहो आईनी इदारो आहे उहो जेको हुकुम ॾिसो सच इहा ॻाल्हि त सच आहे त सॼी मशीनरी जेको आहे उहो ज़ाहिर आहे बोर्ड मुतासिरीन में लॻल आहे न। तव्हां ॾिसो का अहिड़ी जॻह कान बचियल हुई जिते बोर्ड मुतासिरीन जी हेल्प जे लाइ हुकूमत जा वसाइल त तमामु घटि हुया पर जिता बि उन जा वसाइल उन में लॻल हुआ। हाणे हीअ जेके चूंडूं आहिनि मकानी चूंडुनि में बि कराची जा उहे स्पॉट मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां जिते MQM जो माज़ी में असरु सुख रहियो आहे उते जेको आहे ज़रूरु PTI खे अक्सरियत मिली सघे थी या उहे उते खणी सघनि था मकानी चूंडुनि में। बाक़ी जेके पीपल्स पार्टी जा रवायती हल्का आहिनि उन्हनि में किथे बि तव्हांखे PTI नज़र न ईंदी। तव्हां जेकॾहिं हूअं बि तव्हां सॼी सिंध खे बि असां ॾिसी छॾियूं त जेके उन्हनि जा मुखालिफ़ बि हुया यानी GDA वारा जिन जी असां ॻाल्हि कयूं त सवाइ 2-4 जे सॼी सिंध मां बि कोई कान खटी सघियो न उन्हनि जे ख़िलाफ़ु। हालांकि एतिरो नेगेटिव प्रोपेगेंडा एतिरियूं ॻाल्हियूं एतिरा इल्ज़ाम उनजे बावजूदि बि पीपल्स पार्टी जो वोट बैंक मथे वियो न हेठि त कान आयो न। त इट मीन्स त जेको बि सोशल मीडिया या मीडिया जे ज़रिए प्रोपेगेंडा कयो वियो उन सां फ़र्क़ु न पहुतो। अहिड़े तरीक़े सां मां इमरान ख़ान जी मिसाल ॾींदुसि त इन ख़िलाफ़ बि त इहे सभु केस आया न इन जूं त सभु इहे ऑडियो आयूं न इन ख़िलाफ़ बि त हाणे इहे करप्शन जा केसिस हली रहिया आहिनि न। साइफ़र लाइ त हाणे उन्हनि जे पंहिंजे सदर मुमलिकत कई ॿुधाए छॾियो त मूंखे शक हो हुनजे बारे में। हाणे उन ते असां छा तबसरो कयूं पर जो बयानियो जेको आहे इन मामले ते पॉपुलर थी वियो इहो जेको हुनजो चूरन हुयो उहो आवाम जेको आहे परचेज़ करे छॾियो उन ई चूरन परचेज़ करण जे नतीजे में जेको आहे हिनखे इहा मोट मिली ऐं हिनखे वोट पिया। हाणे सवाल इहो हूंदो आहे त इन जा फैक्टर्स आहिनि त हाणे इमरान ख़ान पाण ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो को पॉपुलर लीडर हुजे त उनजे पंहिंजे भेण सां बि हिकिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे त उनजी ईअं त हाणे तव्हां ॾिसो न त जेकॾहिं बतौर सियासतदान हुननि इहो सही कयो त हू जेको आहे हिननि समूरे तकनि ते पाण ई इलेक्शन कॉन्टेस्ट करण बीह रहिया। बेसिकली हो त इहो साबित थो करणु चाहे न त मां जिते बीहंदुसि उते कामयाबु सतनी कॉन्स्टिट्यूएंसीज़ ते पाण बीह करे जेको आहे विढ़ण लॻा त इहो जेकॾहिं हूअं थियो आहे इख़लाक़ी तौर ते असां ॾिसूं त इहा सफ़ा हिकिड़ी बेवकूफ़ी वारी ॻाल्हि हूंदी त हाणे जेको आहे काफ़ी माण्हू आउं ॾिसां पई एप्रिशिएट बि कनि था त अधु सीट ॾिसे हिकु सीट खां अलावा हाणे भला छा थो करे सघे। हाणे हेतिरा करोड़ रुपया जेके उन जलसनि में ख़र्च कया ऐं पंहिंजा दावा कयूं त असां 13 लाइ 15 अरब रुपया सिला मुतासिरीन लाइ जमा करे छॾिया आहिनि उहे कंहिंखे पूरे मुल्क में किथे नज़र आयो त कोई हिकिड़े रुपए जी बि का तक़सीम थींदी हुजे कंहिं हिकिड़ी जॻह ते बि जेको आहे उन्हनि हिनजी वञी कंहिंजी सार संभाल लही हुजे त बाबा ही सिला मुतासिरीन मरिया या बचा या उन्हनि जा खे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे। हे सैडिस्ट माण्हू आहिनि हिननि जो जेको ज़हन आहे उहो हिकिड़े जीअं हूंदो आहे न जीअं फ़्रोन जो हिकिड़ो ज़हन हूंदो हुयो जीअं छो जो ही जेके मिसालूं ॾींदा आहिनि उहे बि उन ई क़िस्म जूं हिटलर जूं ऐं उन क़िस्म जूं मिसालूं ॾींदा आहिनि जंहिं तरीक़े सां उहो हलफ़ वठी रहियो हुयो उहो जेकॾहिं हिटलर जूं तव्हां पुराणो जेके हू पंहिंजे माण्हुनि खां हलफ़ वठंदो हुयो उहो तव्हांखे अंदाज़ अपनाइण सां लॻंदो आहे त हिन जी ज़हनियत छा आहे। यानी हिन खे न मुल्क जे आइन जी फ़िक्र आहे न क़ानून जी फ़िक्र आहे न महल मौक़ियो ॾिसे थो न हिन खे सलाह मुतासिरीन जी फ़िक्र आहे न हिनखे इहा फ़िक्र आहे त पाकिस्तान जी इकोनॉमी तबाह थियण जा रिपरकशंस पाकिस्तानी अवाम ते असल में पर माण्हू त जमाली साहब चाहिनि पिया न यानी को न को असांजो अवाम मां हिकु तबिको आहे जेको चाहे पियो त इमरान ख़ान अचे तॾहिं उन्हनि खे वोट्स जेको आहे मिलनि पिया त बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे अवाम जो ॾिसो असांजो पाकिस्तानी अवाम में बहरहाल छो जो तमामु जज़्बाती अवाम आहे ऐं
हिननि हू पंहिंजो जेको अमरीकी मुखालिफ़ बयानियो इस्टेब्लिश मुखालिफ़ ज़ाहिर आहे उहो घणो खपंदो आहे अहिड़े क़िस्म जो तव्हां बयानियो। ॾिसो न 1971 खां वठी जी हिस्ट्री खणो त हमेशह अमरीका मुखालिफ़ बयानियो ऐं इस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ बयानियो पाकिस्तान जे कुंड कुर्छ में सेलबिल रहियो आहे। तव्हां भुट्टे साहब जी जेकॾहिं ज़माने जूं ॻाल्हियूं खणो त उन ज़माने में बि पर आवाम बि त घणे अरसे खां मायूस रहियो आहे न जमानी साहब, त पहिरियों जीअं इमरान ख़ान साहब आया जो त मतिलबु काफ़िनि खे तमामु उम्मीद हुई 1971 खां ई मायूस हुयो न, त मां त बिल्कुलु उन हुयो। बयानीअ छो जो माण्हुनि जा घणे ज़हन अरसे ठहियल खां आहिनि, रहियो आहे। हा, उन माण्हुनि जा उहे ज़हन ठहियल आहिनि एंटी इस्टेब्लिशमेंट ऐं एंटी अमेरिकन। असांजे माण्हुनि जो हिकिड़ो मिज़ाज ठही चुको आहे। त हाणे उहो जेको बि ही मिर्च मसाला विझी एंटी इस्टेब्लिशमेंट ऐं एंटी अमेरिकन ॻाल्हाईंदो आहे उनखे पॉपुलरिटी मिलंदी आहे। उनजो नंढो मिसाल आऊं तव्हांखे ॾेई छॾियां त ही जेके पश्तून जेके हुया जेको हिकिड़ो MNA अली वज़ीर, जॾहिं हिननि इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो त तव्हां सॼी सोशल मीडिया में ऐं सॼी दुनिया में हिनजी पॉपुलरिटी जो ग्राफ ॾिसो। हालांकि हिकिड़ी मामूली सीट ताईं खटी आयो हुयो, पर सॼे मुल्क में जेको आहे हीउ पॉपुलर थी वियो हुयो सिर्फ़ु हिन हिकिड़े बयानीअ ते एंटी इस्टेब्लिशमेंट एंटी अमेरिकन। हालांकि अमेरिकन सफ़ीर सां वञी मिलियो हुयो, सही, पर बयानियो जेको आहे उन्हनि अहिड़ो ठाहियो जंहिंसां आम माण्हुनि में जेको आहे उन्हनि खे पॉपुलरिटी मिली। अहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान वटि बि 4.5 साल जी कारकर्दगी ॿुधाइण लाइ कुझु बि कान हुयो, त हुन हिकिड़ो इहो बयानियो जेको आहे नैरेटिव ठाहियो त एंटी अमेरिकन एंटी इस्टेब्लिशमेंट। हालांकि मुंहिंजी इतला जे मुताबिक़ इस्टेब्लिशमेंट अञा हिन जे ख़िलाफ़ु कान थी। इस्टेब्लिशमेंट जो त ही 22 साल जो प्रोजेक्ट आहे। इस्टेब्लिशमेंट त पाण परेशान थी वई त हाणे हिनखे जेको आहे केतिरो जेको आहे असां कच्छ में खणी हलूं। त इस्टेब्लिशमेंट जो इहा हो त हाणे असां न्यूट्रल थी थोरो हिनखे मैदान में लाहियूं। हाणे असां इहो चई सघूं था त हिन उन बयानीअ जो सुठो फ़ाइदो वठी करे पंहिंजी सुठी पॉपुलरिटी गेन करे वियो जेकी हिन जी न हुई। यानी उन बयानीअ जेको आहे एंटी इस्टेब्लिशमेंट ऐं एंटी अमेरिकन बयानीअ खे हिन सेल जेको आहे हिकिड़ो सुठो सेल्समैन थी सघे थो। उन पंहिंजो जेको बयानियो हुयो उनखे हिन तमामु सुठो सेल कयो न। पहिरियों इहा पॉपुलरिटी ख़ैर कान हुई 4.5 साल में। हिननि जी हुकूमत में जेके ज़मीनी चूंडूं थियूं उहे सभु ज़मीनी चूंडियूं हारिया ऐं नून ली खटी वई हुतां। जेके बल्दियाती इलेक्शन हिननि जे हुकूमत में थिया फर्स्ट फेस जा उहे सभई हारे वियो। इन जो मतिलबु त हीउ पॉपुलर त कान हुयो, पर जीअं हिनखे लाथऊं त असांजे अवाम में हिकिड़ो एग्ज़ैक्टली त इहो सिंपैथी जो हिकिड़ो अंसर त हिनखे को ज़ोरी लाथऊं। हिन इहो बयानियो सेल कयो पंहिंजो त मूंखे मुंहिंजे ख़िलाफ़ु अमेरिका बि आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ु इस्टेब्लिशमेंट बि आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ु 13-14 जमातूं बि आहिनि। इहो जेको बयानियो हो आम माण्हू जेको आहे उनखे बाए करे वरितो, जंहिंजे करे हिनजी बहरहाल कुझु पॉपुलरिटी में इज़ाफ़ो ज़रूरु थियो आहे, हिन में को शक कान्हे। ऐं पर आम चूंडुनि खे तव्हां हिन ज़मीनी चूंडुनि सां उनजो तक़ाबुली जाइज़ो कॾहिं बि नथा वठी सघो। अच्छा, आम चूंडुनि जो ज़ावियो शोर बि त पीटीआई मचाए वई न। अॼु बि इमरान ख़ान साहब प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया, वरी लॉन्ग मार्च जी तयारियूं बि कनि था ऐं हू चवनि था त क़ौम जेको आहे उहो फौरी तौर ते इलेक्शन जी चाहे पई। हाणे त वक़्तु ऑलमोस्ट जेको आहे पुॼाणी ते पहुचंदे नज़र अचे पियो। अक्टूबर में चवनि पिया त मार्च जो ऐलान कंदा। जेके बि अपोज़िशन में जमातूं हूंदियूं आहिनि हमेशह उहे इन क़िस्म जा मुतालबा कंदियूं आहिनि। जंहिं ॾींहुं इमरान ख़ान बि वज़ीर आज़म थियो उन खां पोइ 6 महीननि खां पोइ तव्हां ॾिठो त आम चूंडुनि जो जेको आहे मुतालबा शुरू थी विया। कॾहिं मौलाना फज़ल रहमान साहब जो लॉन्ग मार्च पियो वञे त कॾहिं जेको आहे मरियम नवाज़ जो पियो वञे त कॾहिं बिलावल भुट्टो जो पियो वञे। हमेशह थींदो आहे, इहा त नई ॻाल्हि कान्हे। गुज़िरियल टाइम में हू मार्च पंहिंजी कंदा आया, एहतिजाज कंदा आया। हिन दफ़े जेका मार्च हूंदी असां सभिनी खे जेको आहे को डिफरेंस हिकिड़ो फ़र्क़ु नज़र अचण वारो आहे। उहो ठीकु आहे, उहो सुठी ॻाल्हि आहे, सुठी महिनत कनि, सुठो जेको आहे मार्च कनि। इन में त ज़ाहिर आहे कंहिंखे इतराज़ न हुजणु घुरिजे। मार्च जेकॾहिं पुरअमन हुजे, एहतिजाज तव्हांजो पुरअमन हुजे त उहो तव्हां वटि आइनी हक़ हासिलु आहे, उहो तव्हां करे सघो था। बाक़ी जेकॾहिं मार्च जी आड़ में ज़ाहिर आहे तव्हां रेड ज़ोन क्रॉस कंदा या जिते सुप्रीम कोर्ट जी बाइंडिंग्स आहिनि, जिते कानून ऑफिस कंदड़ इदारा तव्हांखे अलाउ नथा कनि, जेकॾहिं उते का ज़ोर ज़बरदस्ती जी कोशिशि कई त 2014 में या अॼु में इहो फ़र्क़ु आहे त 2014 में जॾहिं तव्हां इहो कमु कयो त पूरी इस्टेब्लिशमेंट तव्हां सां गॾु बीठी हुई ऐं इस्टेब्लिशमेंट जे हिमात ते तव्हां उते पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरि पहुची सघिया हुआ। पर हाणे उन में जेको आहे वॾो फ़र्क़ु आहे। त हाणे ज़ाहिर आहे इस्टेब्लिशमेंट फ़िलहाल न्यूट्रल पाण खे चई रही आहे ऐं उहो चए थी त असांजो सियासत सां को तालुक़ु कान्हे। ऐं हाणे हिननि खे इहो बि अंदाज़ो थियणु घुरिजे त जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट इन्हनि चूंडुनि में मदाख़लत करे न त पोइ इमरान ख़ान खे ख़बर पइजी वञे हा त उहो केतिरो पॉपुलर आहे। इस्टेब्लिशमेंट मदाख़लत न पई करे, इहा सुठी ॻाल्हि आहे। असां हिन में राज़ी आहियूं त इस्टेब्लिशमेंट जो हक़ीक़त में सियासत में रोल न हुजणु घुरिजे। सियासत करणु सियासतदाननि जो कमु आहे ऐं उन्हनि खे
केरु कंहिंजो पसंदीदा आहे केरु कंहिंजो मुखालिफ़ आहे इहो आवाम डिसाइड करे त हू कंहिंखे वोट ॾियणु चाहे थो या नथो ॾियणु चाहे। इहो सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो दफ़ो वरी बैलेट जी ताक़त जेको आहे उहा हिन मुल्क में राइज थी रही आहे ऐं एस्टेब्लिशमेंट पाण खे घणे हद ताईं बैकफुट ते खणी वई आहे ऐं उहो मामलनि में बार-बार चवंदे असांखे नज़र अचे पई इहो सुठी ॻाल्हि आहे पॉलिटिक्स सां परते आहिनि या उन्हनि खे सियासत खां परते रखियो वञे। इहो आहे त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल न थिए हू मुंहिंजे अची पुठियां बीह रहे ऐं मूंखे वरी खणी अचे। अच्छा, इमरान ख़ान जी ॻाल्हियुनि मां त लॻे पियो त हुन जा कुझु कॉन्वर्सेशन या बैकडोर शयूं जेको आहे कुझु हलनि पियूं एस्टेब्लिशमेंट सां पाण जेको आहे उहो हमेशह हलंदियूं रहंदियूं आहिनि हर जमात जूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। इहा का नई ॻाल्हि न हूंदी आहे कहिड़ी बि जमात जॾहिं बि सियासत में हूंदी आहे त पब्लिक फेसिंग मीडिया में ॻाल्हाइण जी ॿी ॻाल्हि हूंदी आहे बैकडोर सां कंहिं न कंहिं सां राब्ता हलंदा रहंदा आहिनि। इहो जॾहिं नवाज़ शरीफ़ हुजे या आसिफ ज़रदारी हुजे या मौलाना फज़ल रहमान हुजे एतिरो कुझु थी आहे एतिरा केस ठही आहे सभु कुझु ठही वियो उनजे बावजूद भी बैकडोर सां हिननि जा मुज़ाकरात हलंदा रहंदा हुआ। पीटीआई ऐं पीपल्स पार्टी त जश्न मल्हाईंदे नज़र अचे पई। नून लीग खे सिर्फ़ु हिकु सीट सो बि पंजाब मां खटी क़ौमी असेंबली मां हिकिड़ी बि न। सो ही छा थी पियो ऐं छा सबबु अवां सम्झो पिया। हू मुंहिंजे ख़्याल में पाण बि एतिराफ़ करे रहिया आहिनि त उन्हनि खे शिकस्त थी उन्हनि क़बूले बि छॾी आहे ऐं हू ख़ैर चवनि पिया त इमरान ख़ान खे असल में शिकस्त थी आहे हू खटी करे बि जेको आहे हाराए विया आहिनि। पर बज़ाहिर तौर ते त ॾिसूं जेकी हक़ीक़त आहे जेको फैक्ट आहे त नून लीग खे बि वॾे पैमाने ताईं शिकस्त मिली आहे। ॿई सही पिया चवनि हाणे 7-6 सीटूं जेकॾहिं हीअं खटियो आहे त बहरहाल 5 तां त हिनखे वरी छॾिणो ई पवंदो न त वरी उहे 5 ख़ाली थी वेंदियूं वरी उते करोड़ रुपया ख़र्च थींदा वरी हिकु या ॿी केओस वारी सूरत-हाल पैदा थी जेको बि आहे जेकी बि माज़ी जूं हुकूमतूं आयूं हुन या वयूं सभिनी खे ख़बर आहे त हर दौर में जेकॾहिं 3 साल 3.5 साल जी हुकूमत रहंदी आहे त उन खां पोइ जॾहिं हू वेंदी आहे त नेक्स्ट टेन्योर उनजो कॾहिं बि न हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जी हिस्ट्री खणो हिन दफ़े बि ईअं ई थींदो हे जेकॾहिं इमरान ख़ान साहिबु कंहिं ख़ुशफ़हमी में आहे ही जेको समूरो वक़्तु पियो हले उन्हनि जे लाइ या हुननि खे बाक़ाइदा असीं ॾिसूं पिया त ॿियनि सियासी पार्टीज़ जी जेको आहे बाक़ाइदा तौर ते मदद खपे पई सपोर्ट खपे पई तॾहिं हू अॻिते वेंदे थोरो घणो नज़र अचनि पिया अदरवाइज़ ईअं लॻे पियो त अकेला थी करे कमु कोन करे सघनि पिया। ॿियनि सियासी जमातुनि जो हुकूमत जो अलॻि चैलेंज आहे यादि रखो त हर जमात जेके पुराणियूं इहे जमातूं आहिनि छो जो बहरहाल पीटीआई जो त को नज़रियो रहियो न आहे पहिरियों दफ़ो ई जमात आई आहे। ॿियूं जेके बि जमातूं आहिनि उहे नज़रियाती जमातूं रहियूं आहिनि जिन जा 20-30 40 सालनि खां बहरहाल फॉलोवर्स आहिनि। हे जेकी जमात हिकदमि निकिरी आई इस्टेब्लिशमेंट जे कुलनि ते हाणे उन्हनि जी मां सम्झां थो त नज़रियाती पार्टी ठहिण जी इब्तिदा थी आहे। हे जेके इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट खां बग़ैर हाणे जेके ही इलेक्शन बणिया आहिनि इहो हिननि जो आगाज़ आहे। 2018 हिननि जो आगाज़ न हुयो 2018 में त खुली धांधली थी जेकी इस्टेब्लिशमेंट कराए करे हिनखे खणी आई। ठीकु आहे इन ई करे हिनखे सिलेक्टेड बि चवंदा हुया घणा असां चऊं त ही पहिरीं हिन जी इलेक्शन आहे जेकी ही इस्टेब्लिशमेंट जी मदद खां बग़ैर विढ़ी ऐं उन मां कुझु सीटूं ही खटी वियो आहे न। त हाणे इतां टर्निंग पॉइंट कंहिं बि सियासी जमात जी शुरू थींदी आहे त हाणे पीटीआई जी जेकी टर्निंग पॉइंट आहे मुंहिंजी नज़र में जेको असां हिस्ट्री ॾिठी आहे पाकिस्तान जी उन जे तजुर्बे जी बुनियाद ते चई रहियो आहियां त हाणे हिनखे इहो फस्ट स्टेप मिलियो आहे त इस्टेब्लिशमेंट जी मदद खां बग़ैर हाणे हिनखे पाण सियासत करणु सिखी रहियो आहे। हाणे उन सियासत सिखण में हे केतिरो अॻिते हली सिखे थो इहो त अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो न। हे त ही हर सीट ते पाण सियासत करे ई रहिया आहिनि त न सियासत इहा सियासत न आहे इहा त रुॻो इल्ज़ाम तराशी पीटीआई ॾिसो हमेशह इहो ई मसइलो आहे हिन मुल्क में त क्रिएटिविटी लाइ को कमु न कंदो आहे हमेशह इहो ई आहे न। पर ॿिया जेके बि सियासतदान या जेके बि सियासी पार्टियूं आहिनि हमेशह हुकूमत वञण खां पोइ पंहिंजे जेके हिननि जा 2.5-3 साल 3.5 साल जा कम हूंदा आहिनि उन्हनि ते बीहंदा आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां नवाज़ शरीफ़ जी ॻाल्हि कंदासीं त हू बीहंदो त ही सॼा मुल्क जा मोटरवे हुन ठाहिया हिन वॾा जेके इंडस्ट्री जा प्रोजेक्ट आहिनि या पावर जा प्रोजेक्ट कुझु उन्हनि ठाहिया आहिनि। वो मेट्रो बसियूं उन्हनि ठाहियूं आहिनि हो पंहिंजे कंहिं इस्लामाबाद नेशनल जेको इहो एयरपोर्ट आहे उहो उन्हनि ठाहियो आहे। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे हो चवंदी असां ट्रामा सेंटर ठाहियो आहे वो चवंदी जेको आहे असां लॻाई आहिनि हू न ॾिसो इहो इन में इहो त तव्हां हिकिड़े माण्हू खे हिकिड़े कार्ड जे ज़रिए चई छॾियो त इहो सुठी ॻाल्हि आहे माना उन मुखालिफ़त न आहे त हेल्थ तव्हां कार्ड ॾेई छॾियो। मां चवंदो प्रोजेक्ट्स जेके आहिनि हिन मुल्क में हुकूमत जो कोई हिकिड़ो सिंगल बि न आहे जंहिंजे करे उहो 4 साल जेको आहे ॻाल्हाइनि ई नथा पंहिंजी हुकूमत जे भई तव्हांजो एतिरा वॾा इहे इंपॉर्टेंट प्रोजेक्ट आहिनि त पोइ तव्हां अचो ॿुधायो न त तव्हां इहो हिकिड़े कार्ड में त इहो सभिनी खां सवलो कमु आहे न। जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे मां ज़ाती तौर ते ॾिसो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम दुनिया में हिन वक़्तु मञियल प्रोग्राम आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ इदारनि उनखे चयो आहे त इहो मेरिट वारो निज़ाम आहे
पर मुंहिंजी जेकॾहिं ज़ाती राय पुछंदा त आउं चवंदुसि इन खां बहितर हो त असां सिंध जे हर ज़िले में अलॻि अलॻि इंडस्ट्रियल ज़ोन ठाहियूं आहे, उन ज़ोन्स में इंडस्ट्री खे असां परवान चाढ़ियूं आहे, हज़ारे लखे माण्हुनि खे रोज़गार ॾियूं आहे, या पैसा सभु असां ज़िले में जेके सनतकार आहिनि उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण लाइ पैसो लॻायूं आहे त जीअं फ्यूचर ऐं हमेशह जे लाइ जेको आहे असां माण्हुनि खे रिहेबिलिटेट करे सघूं। हर दफ़े कार्ड जे ज़रिए 5-7 हज़ार 10,000 20,000 ॼण को मसइले जो हल न हूंदो आहे न। तव्हां जेकॾहिं हर ज़िले में हर तालुके में त इहे तव्हां हर तालुके में इन्हनि खे वधाए छॾियो त नंढा 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 इंडस्ट्रियल ज़ोन ठाहे छॾियो त पोइ उन सां छा थींदो त फ्यूचर जेको आहे तव्हांजे मुल्क जो बि मज़बूत थींदो, इकोनॉमी बि तव्हांजी मज़बूत थींदी, माण्हुनि खे रोज़गार बि मिलंदो, तव्हांजी प्रोडक्शन बि वधंदी। इहे हूंदा आहिनि मज़बूत मनसूबा। ऐं हीअ जेको आहे इहे वक़्ती मनसूबा आहिनि त बसि फ़ौरन कंहिंखे रिलीफ ॾियणी आहे त उन कार्ड जे ज़रिए उनखे पैसा ॾेई छॾियो। अच्छा मलिक साहब, इनफैक्ट ही जेके चूंडूं हलनि पियूं असीं ॾिसूं पिया त मुख़्तलिफ़ पार्टीज़ कॉन्टेस्ट कनि थियूं मुख़्तलिफ़ कॉन्स्टिट्यूंसीज़ सां, पर अगेन ॻाल्हि उहा ई अचे थी त अवाम छा चाहे पियो, अवाम रिलीफ चाहे पियो, अवाम चाहे पियो त बिजली जी प्राइसिस जेके आहिनि उहे घटि थियनि, पेट्रोल जी जेकी क़ीमतूं आहिनि उन्हनि में का कम घटिताई उन्हनि खे नज़र अचे, त इहे शयूं असांखे अञा ताईं हिन वक़्तु ताईं क्लियरली नज़र कोन अचनि पियूं। यकीनन मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि जेके हिननि शयुनि खे जस्टिफाई कनि पिया, पर अगेन अवाम छा पियो चाहे, छा उन तरफ़ हिन लीडर्स जी तवजह आहे? इहे इलेक्शन्स त हलनि पियूं पर असल ॻाल्हि जेको आहे असल शइ अवाम खे रिलीफ ॾियणु उहो किथे आहे? ॾिसो अवाम खे इसाक डार साहब बि वियल हुआ अमेरिका इन शइ जे हवाले सां। प्रोग्राम में इहो चयोसीं त जेकॾहिं एतिरी जल्दी अवाम सम्झे थो त उनखे रिलीफ मिलंदो त बहरहाल नथो मिली सघे, जेकी ग्राउंड रियलिटी आहे। जॾहिं असां पाण उधार ते ऐं कर्ज़ ते हली रहिया हुजूं 50 सालनि जे ऐं असां बुलंद तरीन सतह ते पहुती उन शइ जी इजाज़त ई कान ॾे त नामुमकिन हो जो एॾी जल्दी बहरहाल पब्लिक खे रिलीफ मिली सघे। हा 3-4 महीननि खां पोइ जेकॾहिं हींअर तव्हां 3 महीननि खां अॻु में ऐं अॼु जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उन में काफ़ी हद ताईं बहितरी आई आहे। तव्हां ॾिसो 30 खां 20 खां 30-40 रुपया मुख़्तलिफ़ खाइण पीअण जी शयुनि में हिननि घटि करे छॾिया आहिनि, ख़ासि तौर ते दालुनि में। अहिड़े तरीक़े सां हिननि पेट्रोल जेको आहे 12-15 रुपया घटि करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां डॉलर जी जेकी फ्लक्चुएशन एॾी वधी रही हुई उहो रोज़ जी बुनियाद ते घटि थी रहियो आहे। त इहे ग्रेजुअल 4 रुपया हिननि बिजली जो यूनिट ते घटि करण जो ऐलान करे छॾियो आहे। त इहे पर इन में टाइम लॻंदो अञा बि। जेकॾहिं असां इन करे पंहिंजे प्रोग्राम जी चयोसीं त आवाम सोचे थी त हाणे हुकूमत PTI जी ख़तमु थी ऐं हिननि जी आई आहे त असांखे को फौरी रिलीफ ॾींदा, इहे नामुमकिन आहे, फौरी रिलीफ नथो मिली सघे। ऐं अॼु वरी आउं चवंदुसि त फौरी रिलीफ हिकिड़ी सूरत में मिली सघे थो, तव्हांखे पंहिंजी ट्रेड वधाइणी पवंदी, तव्हांखे जॻह जॻह ते हर तालुके हर ज़िले में इंडस्ट्रीज़ ते तवजह ॾियणी पवंदी, इंडस्ट्रीज़ खे सहूलियतूं ॾियणियूं पवंदियूं। ॾिसो जेकॾहिं सहूलियत इंडस्ट्रियल ज़ोन खे तव्हां फौरन सहूलियतूं ॾेई छॾियो इंपोर्ट घटि करे तव्हांखे पंहिंजी एक्सपोर्ट ते तवजह ॾियणी पवंदी। तव्हांजो जेके असांजूं लोकल प्रोडक्ट ॾाढियूं सुठियूं सुठियूं आहिनि पर माण्हुनि खे फैसिलिटेशन न हुजण जे करे एतिरा ट्रिकी गवर्नमेंट जा सिस्टम हूंदा आहिनि जंहिंजे करे हू पंहिंजी एक्सपोर्ट खे न करे सघंदा आहिनि। असां वटि गारमेंट जेको आहे टॉप जी में एक्सपोर्ट थी सघे थी, असांजी टेक्सटाइल हिन वक़्तु टॉप जी तरीक़े सां हुनखे मैनेजपुलेट करे सघूं था, पर बदकिस्मती सां हिन तमामु सनतकारनि सां खे वन विंडो ऑपरेशन जी सहूलियत हासिलु कान्हे ऐं परे परे जेको आहे ज़िलनि में ज़ोन्स ठहियल आहिनि। इन करे असां चऊं था त मक़ामी सनत जे मुताबिक़ जंहिं तालुके जंहिं ज़िले में जेकी एग्रीकल्चर तव्हां थिए थी उनखे मद्देनज़र कंदे उहे उते उन क़िस्म जा तव्हां इंडस्ट्रियल ज़ोन ठाहे छॾियो। बिल्कुलु एग्रीकल्चर इंडस्ट्रीज़ ते त वधीक तवजह ॾियणु खपे, उन सां इकोनॉमी खे बि बूस्ट मिले पियो, एम्प्लॉयमेंट जा मौक़ा प्रोडक्शन तव्हां वटि वधंदी। जॾहिं तव्हांजी ॾिसो न हाणे मिसाल असां रुगो सैनिटरी वर्क्स जी मिसाल वठूं त असां इहा हर शइ चाइना मां घुराए रहिया आहियूं। भई छो न असांजे ठटे केटी बंदर में तव्हां टाइलुनि जी का वॾियूं वॾियूं इंडस्ट्रियूं था लॻायो त जीअं टाइलूं हिते ई ठहनि। हेॾी वॾी 25-30 करोड़ जो मुल्क आहे ही, हिन में केतिरी असांखे नीड आहे। नंढा नंढा नलका जेके आहिनि असां उहे चाइना मां था घुरायूं, यानी बल्ब जेके ई तव्हां असां ॿारी हूंदा इहे असां चाइना मां था घुरायूं। असां इहे इन्हनि क़िस्म जी जेके बि इंडस्ट्रीज़ आहिनि इनखे प्रमोट कयूं असल में, ऐं ज़िले ऐं तालुके सतह ते प्रमोट कयूं। हुननि खे गवर्नमेंट खे जेकी फैसिलिटी ॾियणी आहे पंहिंजी काबीना मां अप्रूव कराइनि, वञी सिंध असेंबली मां अप्रूव कराइनि, फैसिलिटेशन ॾियो। कंदे ते तमामु घटि नज़र अचनि थियूं न, जेकी प्रोडक्शन जी तव्हां ॻाल्हि था कयो, एग्रीकल्चर इंडस्ट्रीज़ पंहिंजे एम्प्लॉइज़ खे कुझु फैसिलिटीज़ ॾेई वठनि, सैलरीज़ में इंक्रीमेंट थिए, जेकी असां शयूं बि थियनि कोन पियूं। शॉर्टकट ॻोल्हींदा आहियूं जीअं त बसि फौरन कंहिंखे नौकरियूं ॾेई छॾियूं, 10-20 नौकरियूं ॾेई छॾींदासीं, इहो शॉर्टकट आहे। हिते गरीब तो थींदो वञे, अमीर थो थींदो वञे। हिते चौकीदार जी तव्हां पघार ॾिसो 15,000 आहे, उन में हू छा स्टेबल तॾहिं थींदो, अमीर तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजी इंडस्ट्री खे स्ट्रॉन्ग कंदा। सही, जॾहिं तव्हांजी इंडस्ट्री स्ट्रॉन्ग हूंदी। अच्छा जमाली साहब, थोरो प्रोग्राम में अॻिते वधूं पिया। यकीनन तमामु अहम ॻाल्हि असीं तव्हां बि राइटली पॉइंट आउट करे रहिया हुयो। अच्छा इमरान ख़ान जी असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं, उन्हनि खे हिकु ॿी शइ
हिन वक़्तु फेवर ॾिए पई अमरीकी सदर जो बाइडन जो जेको बयानु आहे त पाकिस्तान ख़तरनाक मुल्कनि मां हिकु ख़तरनाक मुल्क आहे ऐं जंहिं वटि एटमी हथियार जेके आहिनि उहे ग़ैर मुनज़िम आहिनि। सो उन ते फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं ऐं इन समूरे बयानु जेको आहे सियासी ऐं सफ़ारती हलचल मचाए छॾी आहे त इहो बयानु जेको आहे अवां हिनखे कीअं ॾिसो पिया, काफ़ी सवाल उथारे छॾिया आहिनि। इमरान ख़ान चवनि था त हीउ ॾिसो डिफेंड ई न पिया करे सघनि दुनिया में जेकॾहिं सभ खां ग़ैर ज़िम्मेदार को मुल्क आहे त उनजो नालो आहे अमरीका। अच्छा। ऐं अमरीका हिन ख़िते में सिर्फ़ु असांजे ख़िते में न बल्कि दुनिया जे हर मुल्क में ग़ैर ऐलानिया तौर ते हमेशह हमला कया आहिनि। जेकॾहिं एटमी हमिलो सभ खां पहिरियों हिन दुनिया जी तारीख़ में कंहिं कयो आहे त उहो अमरीका आहे जंहिं जापान जा इन शइ खे डिफेंड बि करे रहियो आहे। हाणे अमेरिका बर्बाद करे छॾिया आहिनि। सफ़ीर जेको आहे डोनाल्ड ब्लूम उनखे घुरायो बि वियो। हथियारनि जो बेदरे इस्तेमालु कयो आहे त उहा आहे अमरीका। मां जेकी अॻु में ॻाल्हि कई त अमरीका मुख़ालिफ़ बयानियूं असां वटि सेल बिला इहे ई रीज़न्स आहिनि त यानी सभ खां ग़ैर ज़िम्मेदार पाण अमरीका, जापान ते जेके एटमी पहिरियों हमलो करण वारो अमरीका, अफ़गानिस्तान ते बेदरे बमबारी करण वारो अमरीका, हज़ारे लखे माण्हुनि जी शहादतनि में उहो इन्वॉल्व आहे न। त अहिड़े तरीक़े सां हमेशह हर ग़ैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो अमरीका कयो आहे, चाहे इराक़ हुजे, ईरान हुजे, कुवैत हुजे, यमन हुजे, किथे बि तव्हां ॾिसो त उते अमरीका पंहिंजी टंग अड़ायल हूंदी आहे। अमरीका जेको आहे उहो बदमाशी गुंडागर्दी जंहिंखे असां चऊं पंहिंजे ताक़त जे ज़ोर ते या असले जे ज़ोर ते या जेकी हुन वटि एटमी ताक़त आहे। त पाकिस्तान हिकिड़ो जेको ज़िम्मेदार मुल्क आहे, हुन कॾहिं बि हेतिरे अरसे में जेकॾहिं असांखे दुख सुख बि आयो आहे तॾहिं बि असांजे कंहिं बि लीडर, सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि जे लीडरनि खे चवंदो ऐं सॼी स्टेब्लिशमेंट बि कॾहिं कंहिंजे वाता तां इहो न ॿुधो हूंदो त असां एटम बम जो इस्तेमालु करे छॾींदासीं। ॾिसो इहो त आख़िरी ऑप्शन हूंदो आहे जॾहिं तव्हां सम्झो हीउ बयानु जेको आहे पाक अमेरिका लाॻापन ते जेको आहे असर अमरीका विझी सघे पियो। ज़िम्मेदार मुल्क आहे ऐं पाकिस्तानी तमामु इन बयान जी इन जे पुठियां मूंखे जेको शक आहे उहो इहो ई त जेको $25,000 ते इमरान ख़ान हिकिड़ी कंपनी हायर कई आहे जेको उन्हनि जा तालुकात जेके आहिनि उहे अमेरिकन सां ठीकु करण जे चकर में आहे। हे छो जो उहो जेकी कंपनी आहे उहो शुरू खां पाकिस्तानी एटमी प्रोग्राम जे ख़िलाफ़ु रही आहे। उहो CIA जो चीफ रही चुको आहे जंहिंखे हिननि हायर कयो आहे। थी सघे थो का हुनजी मैनिपुलेशन हुजे, मां इल्ज़ाम में नथो लॻाइणु चाहियां, पर इम्कान आउं ज़ाहिर करे रहियो आहियां त अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान हिकु ज़िम्मेदार मुल्क आहे। ऐं जेतिरी बि अॼु ताईं हिन दुनिया जे कंहिं बि कंट्री सां ग़ैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो थियो आहे त उहो अमरीका जी तरफ़ां थियो आहे। पाकिस्तान जे सभिनी लीडरनि खे, चाहे आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, वज़ीर आज़म, हिननि सभिनी जेको आहे पंहिंजो जेको तरीक़ेकार आहे एहतजाज करण जो उहे तरीक़ेकार अपनायो आहे। अमेरिकन कौंसल जनरल खे, सफ़ीरनि खे हिननि घुरायो, पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। जी, अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम खे फॉरेन मिनिस्ट्री तलब कयो आहे त ज़ाहिर आहे पाकिस्तान इन पोजीशन में न आहे जो असां अमेरिका असां चवंदा बसि अमेरिका सां झेड़ो क्रिएट करे छॾूं। न आहिनि असांजी असांजा रिसोर्सिस इन शइ जी असांखे मुल्क में ॾिसो ग्राउंड रियलिटी ते हमेशह ॻाल्हाइणु घुरिजे। माण्हू जज़्बाती ॻाल्हियूं ऐं तकरीरूं घणियूं कंदा आहिनि, पर असांजे मुल्क जी जेकी इकोनॉमी सूरत हाल आहे, कर्ज़नि में असां जकड़ियल आहियूं, असांजा वसीला एतिरा न आहिनि जो असां इन क़िस्म जे कंहिं सुपर पावर जे ख़िलाफ़ु हरूभरू जेको आहे ॻाल्हाइणु शुरू कयूं। जेके सफ़ारती तरीक़ेकार आहे, असांजो एहतजाज भरपूर तरीक़े सां उन्हनि सफ़ारती अंदाज़ में रिकॉर्ड करायो आहे। ऐं उन जे नतीजे में जेकॾहिं अॼु तव्हां अमरीकी महकमा ख़ारजा जो बयानु पढ़ो त हू उन पाण चई रहिया आहिनि त पाकिस्तान हिकिड़ो ज़िम्मेदार मुल्क आहे ऐं पाकिस्तान मां जेको आहे पर सदर जी बि त हिकु वॾी ज़िम्मेदार पोजीशन हुजे पई न। उहा अहिड़ी सूरत हाल में जेको आहे पाकिस्तान जे लाइ इहो बयानु ॾियो पियो ऐं फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो साहिब जेको जवाबु ॾिनो आहे त एटमी असासन जी जेसीं ताईं ॻाल्हाए त IAEA खां जेको आहे असीं उन्हनि जा स्टैंडर्ड्स फॉलो करे रहिया आहियूं, हिदायतूं फॉलो करे रहिया आहियूं। इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जेका आहे साफ़ी हुन खां सवाल कयो, उन सवाल जे जवाब में अमेरिकन सदर इहो ॾिनो जंहिंजी मज़म्मत हर फोरम ते कई वई न। असां सभु कयूं था, मुल्क जी इस्टेब्लिशमेंट खां वठी ऐं सॼी पॉलिटिक्स में जेके लीडर्स मौजूदु आहिनि सभिनी कई। सफ़ारती तरीक़ो इहो ई हूंदो आहे। हमेशह यादि रखो त सफ़ारती तरीक़े में सफ़ा ई इहो न चवंदा त बसि हाणे अचो त असां अमरीका सां जेका जंग छेड़ण लाइ तयारु वेठा आहियूं। जो हू चवनि पिया त का इनफॉर्मल क़िस्म जो इवेंट हुयो, यानी को ऑफिशियल बयानु हुननि न ॾिनो आहे, इहे बि जस्टिफाई कनि पिया। डोनाल्ड ब्लूम जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं हू ईअं चवनि पिया त को अहिड़ो ऑफिशियल इवेंट न आहे, पर ज़ाहिर सदर हिकु ऑलरेडी रिस्पॉन्सिबल पोजीशन ते आहे ऐं जेको बि चवंदो त हिकु बयानु ई इहा त मां सम्झां थो न पाकिस्तान जी सफ़ारती फतह आहे न त हुननि जो पंहिंजो हाणे अमरीकी ख़ारजा दफ़्तर जेको आहे उहो उन शइ जी जेको आहे उहो हुनखे क़बूल करण लाइ तयारु न आहे न हिकु तरह सां। हाणे उहो पाण जेको आहे उन्हनि जा वज़ाती बयान जारी करे रहिया आहिनि त पाकिस्तान जी सफ़ारती फतह ई चइबो न हिनखे। त असांजो जेको बि रोल रहियो पॉलिटिशियंस जो, जेको बि असांजो वज़ारत ख़ारजा जो रोल रहियो, जेको असांजे प्राइम मिनिस्टर जो रहियो,
इन सभिनी जे नतीजे में ई अमरीकी वज़ीर ख़ारजा जेको आहे दफ़्तर ख़ारजा हुननि जा इहे स्टेटमेंट इशू करे रहियो आहे न, त सियासत में हमेशह ईअं ई थींदो आहे। जेकॾहिं कंहिं हद तां अॼु ताईं इंडिया ऐं पाकिस्तान हिक ॿिए जे ख़िलाफ़ु एतिरा बयान ॾींदा रहिया आहिनि, त बहरहाल उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां जेकॾहिं साम्हूं न त बैकडोर डिप्लोमेसी जे ज़रिए ई मसइला हल कबा आहिनि, ऐं फोकियत उन खे ॾिबी आहे त इहो मसइलो टेबल टॉक जे ज़रिए हल थिए। जंग त आख़िरी ऑप्शन हूंदो आहे न, ऐं असांजी ऐं अमरीकी जंग जो त सही आहे। हमारी साहब प्रोग्राम में आख़िर वींदे जेको आहे बोर जी ॻाल्हि कंदा हलंदासीं त हिन वक़्तु ज़ाहिर असीं चाहियूं था त जेके बि बोर मुतासिर इलाइक़ा आहिनि उहे जल्द खां जल्द बहाल थियनि, पर जीअं करोड़े माण्हू मुतासिर आहिनि ऐं अॼु शर्जील मेमन साहब जेके इंफॉर्मेशन मिनिस्टर आहिनि उन्हनि इहे ई अपडेट्स ॾिना त इमदादी सरगर्मियूं जेके आहिनि जारी आहिनि ऐं जिते जिते पाणी बीठो आहे उते मशीनरीज़ जेके आहिनि कमु कनि पियूं, पर खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॿुधाइनि पिया त असांखे मशीनरीज़ त नज़र कोन पियूं अचनि, जेके उतां जा रहवासी आहिनि। जॾहिं असीं पुछा कयूं पिया, कुझु इन्वेस्टिगेट करण जी कोशिशि कयूं पिया, सो बहरहाल जेके असली जेके ख़बरूं अचनि पियूं असांखे, जीअं हुकूमत अपडेट करे पई त हू चवनि पिया त मशीनरीज़ अची वियूं आहिनि डी वॉटरिंग करण वारियूं, उन खां अलावा इमदादी सरगर्मियूं बि जारी आहिनि, राशन हू विरहाइनि पिया, जेके तरसियल माण्हू आहिनि मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि खे 2 वेलनि जी मानी जेको आहे ॾेई रहिया आहिनि। ॾिसो हुकूमत जॾहिं इहा बार बार पाण ॻाल्हि करे छॾींदी आहे न त असां 25% माण्हुनि ते पहुता आहियूं, त 30% माण्हुनि ते पहुता आहियूं, त 35% माण्हुनि ते पहुता आहियूं, त इन में त कोई शक ई न आहे त अञा ताईं त हू 50% माण्हुनि ते बि पाण ई ॿुधाईंदा त असां न पहुची सघिया आहियूं न, त ज़ाहिर आहे मुतासिर एॾा वधीक माण्हू आहिनि, मसइला आहिनि बिल्कुलु। सिंध जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते अञा ताईं पाणी बीठो आहे, मुख़्तलिफ़ फ़सलनि में अञा ताईं पाणी बीठो आहे। 40% जेकॾहिं तव्हांजो इलाइक़ो पाणी जे हेठि हुजे त उनखे क्लियर करण में वॾो टाइम लॻंदो आहे। बहरहाल असांजूं जेके ज़ाती रिपोर्ट्स आहिनि काफ़ी ज़िलनि में पाणी निकिरी चुको आहे, काफ़ी जेके रहिजी विया ज़िला आहिनि उन्हनि ते अञा कमु हली रहियो आहे, पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त 10 खां 15 ॾींहं लॻंदा, ऐं इहो जंहिं जंहिं इलाइक़े में बि पाणी बीठो आहे, मुंहिंजो पंहिंजो आइडियो आहे जेके मुतलका हकाम सां असांजूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त उहो काफ़ी इलाइक़नि मां पाणी निकिरी वेंदो। सही आहे, थैंक यू चमाली साहब। हिन तमामु जेके बि मुतासिर आहिनि, बोर मुतासिर या जिन मुतासिर इलाइक़नि में रहियल आहिनि, जिते जिते पाणी बीठल आहे, उहे सभु इहो ई चाहिनि था त जल्द खां जल्द उहे एरियाज़ बहाली जी तरफ़ वञनि, ऐं सिंध हुकूमत असांखे ॿुधाए त इहो ई रही आहे त जेके डी वॉटर करण वारियूं मशीन्स आहिनि उहे पहुतल आहिनि, सो असीं उमेद कयूं था त जल्द खां जल्द उहे इलाइक़ा जेके आहिनि उहे बहाल थियनि ऐं वधीक इन ते तफ़सील अपडेट्स तव्हांखे असीं पंहिंजे हर प्रोग्राम में ॾींदा रहंदासीं। मुलाक़ात थींदी सुभाणे, इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।